ख़बर शामिल कंदासीं। सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर थर पहुची वियो आहे। निगरान वॾे वज़ीर पारां हेलीकॉप्टर ज़रिए माई बख्तावर एयरपोर्ट ते पहुचण बाद इस्लाम कोट हाई स्कूल जो दौरो कयो आहे। अव्हांखे नाज़रीन आगाह कयूं पिया, सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर थर पहुची वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था, मुमताज़ नोडो लाइन ते मौजूदु आहे। जी मुमताज़, आगाह कजो न हवाले सां। जी बिल्कुल, सिंध जो निगरान वज़ीर आला रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर ॿिनि ॾींहंनि जे थर दौरे ते पहुची वियो आहे। उन इब्तिदाई तौर ते माई बख्तावर एयरपोर्ट ते लैंड करण खां पोइ हिन वक़्तु इस्लाम कोट जो जेको बॉयज़ हाई स्कूल आहे उनखे अचानक विज़िट कयो आहे। उन हाई स्कूल में जेका 10वीं क्लास जा शागिर्द आहिनि उन्हनि सां जेको आहे इंग्लिश में सवाल जवाब कया, त उते अंग्रेज़ी में उन्हनि ॿारनि खे जेको आहे उहो सवाल जवाब न आया, जंहिंजे करे उन इंतिहाई नाराज़गी जो इज़हार कयो आहे। उते जेके तइलीम खाते जा ऑफिसर आहे उन्हनि खे उते सख़्तु नाराज़गी सां गॾु उन्हनि खे तुंबी पिणु कई आहे। ऐं वज़ीर आला पारां हाई स्कूल इस्लाम कोट में जॾहिं विज़िट कयो वियो। ठीकु आहे मुमताज़, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।